Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. ओ सारंग ओ सारंग केड़ी खबर आ का नई का पुरानी ॿुधाए केड़ी खबर आ राणा खान ख़बर चार नबो खां किन हे राणा खान ये नई ख़बर ई आहे त सारंग वारा ठहरायल सभु खूह तयार थी विया आहे। नबू इन खूहन वारी ॻाल्हि तां थोरी देर अॻु चनेसर सां फोन ते ॾे वठ थी आ फड़कियूं सफ़ा फड़कियूं फोन ते से वरी कीअं राणा खान कुझु असांखे बि सुणाए त सही। काबू तलाउ वारो कमु बंदि करायो हुयई न हो अॼु चयोमांसि ओ चनेसरड़ा थोड़ा केतिराड़े तूं कमु बंदि कराईंदे ए हाओ राणा खान मूं चयोमांसि ओ हू वञी ॾिस तो खूह बंदि कराया मूं खूह मुकमिल कराया इहे अथई मुड़सी वारा कम। राणा खान पोइ कुजाड़ियो चई इहो चनेसर टोड़ो जहिड़ो कुझु असुलु न भित चुप सफ़ा इहे चुप थी वियो गुक मुक थी वियो अल्लाह राणा खान कसम सां नबू अहिड़ी बेइज़ती कई आहे ठोड़े जी जेकॾहिं नको हूंदुसि न ईअं ढकड़ी में विझी ॿुॾी मरंदो। पोइ त चनेसरी ॾाढ़ी तो खुंदे हुनखे हथ में ॾिनी वियो माण्हुनि अची हरू भरू चनेसर ख़ान लहे टको बि कोन इहो चनेसरड़ो ए जे कुझु को निमक जो ज़रो हूंदुसि न एकड़ी ॿुॾी मरंदो इन ढोरे में। हे वाड़े राणा खान वाह असांखे अॼु असुल खुस करे छॾियई। नबू हिन राणे खान जी ददकार चङनि भलनि कंधारनि जा कंध झुकाए छॾे। ए मोआ तो के को टांडो लगे सिर के ए तो मंज तो को माण्हू वारे हिक भी लक्षण कीने गन्ना लगे तो वरी पादर ते नियत थी विया ए मरे को ए तडे ते को माण्हू ईंदो है तो ने के माण्हू खून बख्श करे छडींदो है इज्जत दींदो आ ए तो जो हुन बेचारे केड़ो धाड़ो आयो खून कयो आ जो उन जी तो बेइज्जती कई ओ मौजो दुश्मन है डिठे की न तो वणे यो जुड़ियो ए निबागा मुके इयो सुणाए तने जुड़े बेचारे तुंजो खाधो कोजाड़ो आया जो तू विफली पियो ए ने भागीरथ मुखे ए त बुधाया तू उन जी वकालत कुजाड़े लाए पे करी ए छोना वकालत कंदस मुंजो बच्चो है और पंजी दी छुरे जो संग उनके दींदस। ए शर्म कर इन अकुल के वेड़े पाण वट रख निभागी चंडी भले डाडो ठहे तो ए आओ आने ने निभागे जे अकुल ते पई हल्ला अरे खुदा कर मोजी गाल कन्न खोले सुनी छड जेकने आ जुड़े के हिते डिठो ना तो घट कोन कंदो सांस ए इंदो ए ते इंदो ओ एक दफो ना लख दफो इंदो जो जुड़े जो गर्रा ए तू भले उन जो आंगूठो बनी छड जाए ए आम जेरी वेठी आया आओ भली थे आप तैयार लगो बैठो आया पजास दही निराड़ थे ए आ सन्याना तो के तो बड़ा खून कया है ने तू तुंजो खाए तो जो उन के दही निराड़ ते दींदे ए तुंजो नालो त गिने दिस तो मां तोखे ना पूरो करे छजा हां मुंशी झट कर सिगो थी सभई बने वाला माण्हू गॾु कर पर मुदेरी मामलो कहिड़ो आहे मुख बि त सुणाए त सही हू सभु खूह पूरा पट करणा आहे जेके हींअर सारी खे खणा आहिनि। पर मुदेरी ए मौसी वधीक सवाल जवाब न कर सभई खूह मिसमार करणा आहे बस खत्म। मुदेरी मूं त तोखे अॻे ई चयो हो त इहो तड़ मखणाइण ॾे पर तो मुंहिंजी ॻाल्हि कीन सुणी हाओ ऐं अॼु ओचितो अलाए कीअं बदिलजी पिए राणिया
हाणे तोखे आउं पीड़े छॾींदुसि। लॻे थो मोए राणे तोखे कीन चयो आहे। उन मुंहिंजो नक वॼियो आहे, नक। मुख तो फोन करे चुए असां को खणाए छॾिया, तो असांजो अंगूठो बि कोन पटियो, अंगूठा तो ॾसे। हाउ मुदेरी माण्हू गॾु कयो, मुंहिंजी सभिनी खे कोठे अच, आउं तो सम्झायां त इन्हनि खे ॾिसणो आहे, मतबर जो पुटु थी वियो आहे। हाउ मुदेरी हाउ हाउ ईअं कबो ईअं कबो। अस्सलाम वालेकुम। इहा अथई दिल जी छिक, तोखे सारे तूं अची वए। ये थे दिल जी सच्चाईअ जा सबूत। तूं असां सभिनीनि सां दिल में दरिया जहिड़ो प्यार रखंदो आहीं, इन करे दिल बि सट खाईंदी आहे जो मिलण अची वेंदा आहियूं। सारे ये प्यार मोहब्बत वारी ॻाल्हियूं पोइ कंदासीं। सभ खां पहिरीं तूं मूंखे इहो ॿुधाए त कम जो छा थियो? कहिड़ो कमु राणा खान? वाह यार सारंग वाह, एतिरो जल्दी ॻाल्हि विसरी वई। ख़ैर तुंहिंजो बि ॾोह कोन्हे, ज़हन हिकिड़ो कम हज़ार, ये न बुध। अहिड़ी ॻाल्हि न आहे राणा खान, पर इंसान जे दिल तां ॻाल्हि लही बि सघे थी। हाउ राणा खान हाउ, इहे मुड़ुस अथई मणियादार। कांबू ई चनेसर खान इन कम में रपड़ो जरूर विझंदो। नंबू सच तो चई राणा खान, हो पंहिंजी हरकतुनि सां बाज़ न ईंदो। भले भले करे पंहिंजी असलियत पूरी, असांजी सिहत ते को असर कोन पवंदो। इहा ॻाल्हि त सही आहे, पर हाणे ॻोठ बि हलंदो या इते ई उताक ते वेही कचहरी कंदो? हा यार, संगत खे बि बुख लॻी हूंदी, मूंखे बि बुख लॻी आहे। हलो था ॻोठ हली कुझु मानी बानी खाऊं। सोरा राया बीहर जुती, हिकु त सोरा तूं ॻाल्हि मुंहिंजी सम्झी घटि थो। छा करियां, काॾे वञा, कंहिंखे सम्झायां? वो समझाए नी या मौज ही गिट मिट मकर। सोरा चवां थो त मुंहिंजे घर जी यार न भींग पई करे, बेली भींग। ओ सारंग ओ सारंग ओ सारंग ओ सारंग। सेठ ए अॼु वरी सफ़ा बाताड़ियो पियो आहे, ये खुश नज़र ई कीन पियो अचे। सोरा खुशी मुंह कना मोकलाए। ये सेठ ए जुती मासी हीर के हथ में जे ॾिनई का। हेको त तुंहिंजियूं ॻाल्हियूं मुख खे सम्झ में की नथियूं अचनि। को थियो आहे? ई त मुख बि सुणाए। जुती हथ में ॾिनम, इन ॻाल्हि जो कहिड़ो मक़सदु आहे तुंहिंजो? मासी हीर घर में जी कीन हुई नी, इन करे पियो चवां किथे घर में कढी छॾी का। अड़े सोरा, बेड़ी अहिड़ा भाग मौजा किथे न। ई त मुख बि ख़बर आहे, ये त पहिरें नंबर जो चौक चंड्रो है। तो एडा जूतो हमारी चौक चढ़ो या चौक चढ़ो तो तू ए जूतो ना ये तुम के ई सुनाए ए चाची हीरा खुजाड़ो छी। अरे सोरा इन रन जो नालो मुंह मथा न वठो। ये को सेठ, ये को नालो न वठा, ये खुजाड़ो थियो नी। अरे सोरा यार न मुझे घर के बिनी हथे सा बुहारो पई दे, बुहारियो धिक धिका लगी पई है, धिक धिका छिक छिका। ई त खासी गाल है, ये सफाई कर त चंगू कमाए ना। ए सोरा राया बीहर जुती, एक त सोरा तू गाल मुझी समझी घट थो। छा करिया, काडे वञा, कंहिंखे समझाया? वो समझाए नी या मौज ही गिट मिट मकर। ए सोरा चवां थो त मुंहिंजे घर जी यार न भींग पई करे, बेली भींग। ई त मो तोखे चयो हुयो
ए तू ने मला गदा ते चढ़ियो बीठो है ए मुखे शादी करायो ए ई है शादी ए कुजाड़ो चयो ही वरी ठोकिया जूता ए ई जो चयो मैं त हेकी न हेकेडी ए तो जी तडावण जरूर थींदी अरे सुरा तडा वेण कना या गाल सवली है अरे वो तो 20,000 रुपया खयो वने ने बागी 20,000 ए सेठे ए इतरा रुपया ये करे कि ना पई अरे हुअर न पंड जे भास भागे के तिकारा से भागे के ये सेठे ये कमाए तू ये खाए ने ब्या ए ई आए मुर्सी जा वक्त ए छापियो समझिए अरे सुरा तॾहिं त चवां थो त लठियूं झले भोलड़ो कटियो खाए फ़कीर सेठे ये तो संग वाकई वडो जुल्म है ये हां हाणे हलाई पियो ये अची न वने किथे हिते ये ना आओ के पातर ये हां हलाई पियो ए सरो त वियो जान छॾाए हेलो छा चेन्नई जी या मजाल जो खूह पियो लटराए हाँ असां खूह खोटरायो खूह बंदि पियो कराए चङो चङो तू फोन बंदि कर आऊं अचां पियो हे राणा हे कुजाड़ो थियो आहे इहो जेको चेन्नई आहे न इन जी फिटी आहे ठहियल ठुकियल खूह जेके असां ठारायूं उहो वरी बंदि पियो कराए लटराए पियो मिटी सां अलाए छा थियो अथसि ऐ हे मोए खे नाग खाए हे कुजाड़ो तो करे कुंज ही राणो खान मौजूद आहे न जेसि ताईं मुंहिंजी सिसीअ में साहु आहे तेसि ताईं कुझु बि न थींदो बेफ़िक्र थी हे राणा हे हिन निभागे मोए त करे छॾी आहे चङो कुंज ॿाहिरि दोस्त इंतज़ारु पिया कनि ऐं उन्हनि सां मिली वरी अचां थो हे चङो सिलू मुंशी ऐं असलम मोह जी ॻाल्हि ध्यान सां सुणो आओ मुदेरी सुणाए को बि माण्हू पिंड जे कम ते म वञे अहिड़ो नियापो सिलूड़ा ओ सॼे ॻोठ वारनि खे ॾेई छॾियो हाओ मुदरी हाओ सभु जा सभु गॾिजी खूह खे अहिड़ो पूरे लताड़े अचो जो ई ख़बर न पवे त के खूह हाओ मुदरी ईअं थींदो मुदेरी रमूड़ो किथे आहे हू कीन हलंदो का ए उनखे छॾे वञो बंगले जी हाज़िरी भरे ईअं सम्झ मुजेरी ए खूह सभु ख़तम मुंशी कुजाड़ो मुदेरी गाड़ी तैयार कराए माण्हूअ जी ज़रूरत पवे त सिंध जी बन्नी वारा हरमा बि घुराए वठ हाओ मुदेरी उन्ही खे नियापो कयो आहे ऐं सभु पिया अचे अहिड़ो त लश्कर ठाहे वञो जो इन राणीअ जूं अखियूं खुली वञनि त चन्नेसर खान बि कंहिं बला जो नालो आहे हाओ मुदेरी हाओ यार तू रुको धूलिया ॾिसंदे धूलिया आओ ही राणो थियो मूंखे धमकियूं ॾे ऐं मेणा ॾे हींअर थी ख़बर पवेसि वञो वञी तयारी कयो उथो हाओ मुजेरी हाओ हींअर था वञो ॾिसो त अंजाणी खान खे हींअर था वञो हाज़ुर हा मुदेरी वञूं था ऐं ॿुधायूं था त असांजो मुदेरी केॾो खपुर आहे हाओ
ए राणा खान ए सुनण में आयो त चने सरकार ए माण्हूअ जो वॾो कुटक पियो मोकिले। कांबू खान हिन राणे खान खे अहिड़नि कटकनि जी परवाह न आहे। मां इन्हनि कटकनि खे काटकू सम्झंदो आहियां। इन काटकुनि खे कुटको ॾेई हीअं रवानो कंदुसि। ए राणा खान ए हू बि त वॾी हाम हणी पिया अचनि। ए घटि त उहो बि कोन कंदा। भली करे अचनि नबू, भली करे अचनि, खुशमाम दीद जीव करे अचनि। आऊं राणो खान ही सभु तव्हां समेत उन्हनि जो इस्तक़बाल कंदासीं, चवंदासीं भली करे आया। ए राणा खान ए तूं हिन ॻाल्हि खे मजाक पियो सम्झे क्या? मूं सॼे कम जो बंदोबस्त करे छॾियो आहे। गाॾियूं बि तयार आहिनि, हमरा बि तयार आहिनि। रुगो मैदान ते लहण जी देरि आहे। राणे जी ददकार चङनि भलनि कंधारनि जा गंध किरी पवनि। ए राणा खान ए सारंग ऐं भोरे वारा केत आहिनि? उहे बि पंहिंजी जाइ ते महफ़ूज़ ऐं मज़बूत आहिनि। ए राणा खान ए हू पाण सां गॾु कीन हूंदा के? नबू वेहण खां अॻु में हर इंसान खे इहो सोचणु खपे त उहा मनसूबा बंदी कीअं कबी आहे। इन करे चवां थो वेहण खां पहिरीं मनसूबा बंदी ज़रूरी आहे। हाओ ए ही त आहे। हिन राणे खान वटि अहिड़ी मनसूबा बंदी ठहियल आहे, भले हुननि वटि छो न वॾा काटकुनि जा कटक हुजनि, हिकु ई न राणे जी ददकार थी छिड़ विछड़ थी वेंदा। ए राणा खान ए असांखे बि सुणाए त सही। हाणे ॿुधो, खूह जे पासे ॾे अचण जा टोटल टे रस्ता अचण जा। आओ से त मोह बि ॾिठान राणा। मुंड वारे रस्तनि वारे मोर्चनि ते माण्हू विराहे विराहे विहारणा आहिनि। ए हाओ ए पो राणा खान काबू खान जेको मुंड वारो मेन मोर्चो आहे न, उन ते पाण हूंदासीं। ए हाओ राणा खान ए पो उजाड़ो कयूं। उन खां अॻे वारे मोर्चे ते सारंग भोरियो ऐं माण्हू हूंदा। ए हाओ पो राणा खान बाक़ी रहियो टियों मोर्चो, उहो दोदल जे हवाले कयो अथमि। ए हाओ ए बेली इहो त खासो। काबू ॻाल्हि ॿुध, हमरा पंहिंजे मोर्चनि ते पहुची चुका आहिनि ऐं गाॾियूं बि तयार आहिनि। अव्हां तयारी कयो त हलूं ऐं माण्हुनि खे बि गॾु वठी हलणो आहे। ए राणा खान ए पो असीं तयारी करे वठो ऐं पंहिंजे सॼी कयूं। बिल्कुलु इहा ॻाल्हि त कयूं था। ए मुझेरी ॻाल्हि त सुध। ए मुझेरी रे महजो कटो। ई मोए के भले पाता ए महजो कटो। ए मुझेरी ए महजो ओ सारंग ओ सारंग ओ सारंग ओ सारंग। ए रमुड़ा, ओ रमुड़ा। जी चवाए मुझेरी कुजाड़ो पे चई। रमुड़ा एक ॻाल्हि त सुणाए। अॼु पाण वारे अमराए जी जीत थींदी का हार? कुजाड़ो पे सोची रमुड़ा। हाओ मुझेरी हाओ अॼु लॻे थो त पाह वारा हमरा सोभारा थींदा। तेरे की रमुड़ा को आऊं तो के चवां तो वाह मुझेरी ए हथ ई सभा झोरे छड़ी वियो। चङो तूं घरे वञी खीर जी चिरोड़ी पहुचाए अच। सारंग बा तू परेशान मत थी। ए आऊं तोसां गॾु आहियां, पूरो ॻोठ तोसां गॾु आहे, फिक्र म कर बा। पूरा तक़रीबन सॼो कमु मुकमल थियल हुयो, पर मूंखे सम्झ में नथो अचे त
निभागे चनेसर के जरूर भी एहसास नथो थे। भा सारंग हू त सफ़ा बेकार माण्हू आहे, हू मुंहिंजा कॾहिं बि चङाई मथे थी। सच में वो वाकई बेकार किस्म जो माण्हू आहे, तॾहिं त असांखे लठ खणण ते मजबूर थो करे। सारंग बा ऐं तो जी ॻाल्हि बरक आहे, तो त सदाई हथ मंझि कलम खयो आहे। हा भूरा, पर अॼु त हिन निभागे चनेसर मूंखे लठ खणण ते मजबूर करे छॾियो आहे। ऐं सारंग बा तूं घबराए न, रब अहिड़ी मौचारी कंदो, घबराए मां। अचो 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 अची बेड़ा बिठा बेड़ो वाला असां ख़बर पए असांजे रस्ते रोक मत करियो राणा। अड़े तव्हां कहिड़ो चङो कमु करण निकिता आहियो जो तव्हांजी रस्ते रोक न कयूं? लॻे थो त जुती लाहे भॼणो पवंदो है। अड़े ओ ग़रीबो, ग़रीबनि जा ॿारो, चनेसर जे चवण ते तव्हां मूं राणे खान सां विढ़ण आया हो। ए बंदि कर पंहिंजे पिंड जी तकरीर खे, असांजे माण्हू खे तो हिसे। सिलू तूं जी त महिमानी थे ई थे, पहिरियों त हिन ग़रीबड़े खे त ॾिसां। राणा किने सम्झाइण जी ज़रूरत, असीं खूह पूरे पोइ वरंदासीं। अड़े मुंहिंजी मौजूदगीअ में, हेड़नि दोस्तनि जे कंथारनि जे मौजूदगीअ में तूं खूह लटे हलियो वेंदे, एतिरो मोतबर आहीं? हा राणा खान, अॼु असीं सिरदर्द जी बाज़ी लॻाया आहियूं, ही कम करे पोइ वेंदासीं। मोटी वञो त बहितर थव, इन में चङाई थव, न त राणे खान जी तत्कार चङनि भल कंथारनि जा कंध किरी पवनि, ख़बर अथव न? राणा खान रूबरू ईअं अलाए कीअं था वञूं, हिते ई हूंदा। आओ छा चई? कुझु कोन्हे राणा खान, आऊं हिननि खे चवां पियो त छेड़ो करण को चङे मुड़सनि जो कमु आहे। हिननि खे वठी केरु आयो आहे? न न पाणे आया आहिनि। तोसां गॾिजी कोन आया? न न आऊं त ईअं पंहिंजे मुंहं पे वियोसि। छेड़ो करण आया हो, वरी हिकु त वरी ॻाल्हि खे फेराई। पोइ हथ कढी राणा खान न वञा। राणे जी तत्कार चङनि भलनि कंधारनि जा कंधे केरायो जॾहिं इहो चवान पियो। कुझु न आऊं छोड़ न थे। चङो तूं वञ, तूं त आ कर, भॼ भॼ। हा मोकिलियाणी कोन्हे। मुड़ुस वठी आयो आहे, हाणे मां तव्हांजी तो ख़बर वठां। राणा तूं ॾाढो ॾुखियो थींदे, तव्हां चङो कमु करण आया। ए ॾिसो गुजारो था। ए सिलू, ए उभेज, ए तुझी इहा मज़ाल, ए राणे खाने ते तो हथ खड़ी। मरी वेंदा कांबू, मरी वेंदा। मरी वेंदे हरू भरू मोत न कर। जो था तुझी ख़बर वठूं, तू जी भी। ए पोइते हटो, ए राणे खान ते था उलरू कयो, ए अवां जा ये हथ वढे छड़ींदुसि। अरे ॾिसो छा था, वठो वठो अचनी तो ए चनेसर, ए तू मुंहिंजो चवण को कीमत करे? ए वरी कुजाड़ो थियो? ए आऊं चई थी रन के घर मां कढ। ए तोखे केतिरो सम्झायो आहे मी? यार इन ॻाल्हि खे छॾ, मूंखे त हमराह जो अची फिक्र थियो आहे। हिकु त निभागनि जो फोन कोन थो लॻे। ए चनेसर धूड़ विझनी खे, ए तू मौजी सुण मौजी। ए मुंबले कुजाड़ो तूं चई? उत्तम जी इज्जत जो सवाल है। ए ई त हिते बि तुंहिंजी इज्जत जो सवाल आहे। ए हेके ॾींहुं न हेके ई रन तोखे अहिड़ो ख्वार कंदी जो तूं ज़ाद कंदे। आओ यार मुंहिंजे दिमाग़ में पलांद जी बाहि पई भरे। ई राणियो तो मोह जो नक वढे। अॼु पई हूंदुसि ख़बर। ए नक त तो हिते बि कीअं मिलंदो? हाँ तूं मुंहिंजी ॻाल्हि कीमत मञी न? मुज़ेरी पां वारा सभई हमरा राणे जी हिकिड़ी हकल ते तितर भितर थी विया। ये कुजाड़ो तो तूं? हाओ मुझेरी, ए पां वारा हमरा सट जी कुट जी पां पिया अचई।
भागा मो समझो त का ख़ासी ख़बर खणी ईंदे हैं बैज तोखे ॾिसां थो ए मुंहिंजेरी इन मज मोह जो कहिड़ो ॾो ए ई ख़ासी ख़बर आंदी रही हाँ ओ बैज ए मुंहिंजेरी ॻाल्हि त सुध ए मुंहिंजेरी इन मोह जो कहिड़ो ई मोए के तो भले पाता ए मुंहिंजेरी इन मोह जो चने सर हिने के छो तो मारी हिन छा कयो आहे ई रन तो जो कुजाड़ो थो वञे ई पंहिंजे जे नौकर खे तो कुटे नौकर आहे त छा थी पियो आहे त इंसान न ॾिठे चने सर ई रन जा कम हिन के न सोरे रमुड़े ते कुजाड़े लाइ तो क्या सचे अरे चुप्पा वरी आवाज के बिना जोरे चञा हैं बैठ आज जी खबर वठा पहिरीं हाशुड़े रमुड़े जी खबर वठा अंदरां थी पोइ वञा थो हिननि जी खबर वठो ए मूंखे मोबाइल खणी दे सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।